ड्राइंग रूम में नवाब ज़रीना नैना बीठल आहिनि। नैना बगैर मेकअप। ज़रीना रेडी है? अलाए केर बगैर मेकअप? नैना। अच्छा पोइ जेकॾहिं नैना रेडी आहे त पोइ हिकिड़ो हुनजो कमरे में आहे उहो करे वठूंसि। बेडरूम? हा सोचे थी हाँ हिकिड़ो ई अकेले न सरसा जो अथसि गॾु। सरसा नैना जा हाँ मूंसां हिकु सीन कयोसि वरी मां कुझु रेस्ट वठां पोइ वरी हिननि जा अकेला छवीह कयोसि। जो 27 जो नवाब नैना। नवाब ज़रीना है? नवाब ज़रीना है? ज़रीना बेगम बैठल आहे। नवाब नैना छो नवाब लिखियो? नैना लिखियो न। वेट कयो थोरो ॾिसूं था त उहो सीन ई वेठो आहे ॾिसूं बिना मेकअप जे या हुनजा घणा प्यारा दोस्त आहे तमीज़ मुंसी साहब। उनजी टिकटॉक ते आहे आईडी। मां चाहींदुसि त तव्हां तमीज़ मुंसी जी टिकटॉक आईडी खे फॉलो कयो, शेयर कयो, कमेंट कयो त जीअं तमीज़ मुंसी जी आईडी तां जेके वीडियोज़ आहिनि जेके तमामु ख़ूबसूरत अंदाज़ सां रिकॉर्ड थियल हूंदा आहिनि उहे तव्हांखे ॾिसण जे लाइ मिलनि। सो तमीज़ मुंसी जी टिकटॉक आईडी खे फॉलो कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो। महिरबानी। जल्दी कर ओवर रेडी थी न पोइ मां होॾे न वेंदुमि। हाँ लास्ट में फोन ॾियणु ज़रूरी आहे। अरे हालो अरे तू भी वरी रिकॉर्ड करे खणी अचे सुना न मूंखे छा कने हथ तो परे करी ये शो अच्छो कयो नहीं मालूम है न नाच कौन कोई राजन ई सब ही ॾिसो असांजी आपा शमीम हाय ऐं तकरार जे सेट में मासी बचुल बचल मां मेकअप न करे बैठी है मां ये तॾहिं ॾियारे थी। बचल जवाब दादा मां तव्हां टेंशन न कयो। ही ॾिसो मेकअप थिए थो पियो। हीअ असांजो शहज़ाद अली लिगारी। अच्छा केरु थो करे डिस्टर्ब? जियो खान जियो इधर खोल कोई देखी खोल कर रन कर ओके आओ क्या गर्मी है खान? हां यार जाम गर्मी है कुछ छे ही कोन तो एसी में बैठे है वरी गर्मी है जाम। वेहण दी त वेहा न जी एसी में कल वारी वीडियो को वरतियो तो कोन इरफान वठंदो पाणे खणी अभी हिन जो घी थी वेंदो हीअं अस्सलाम वालेकुम नाज़रीन असां हींअर मौजूद आहियूं नवाब खाना जे सेट ते हीअं असांजी नैना बेगम मौजूद आहे हीअ ॻाल्हि आहे न अॻे ऐं छा ॻाल्हाई न ॻाल्हायो न तेरे में केरा बिठी आई मोदी ना तेरे वाला सीन साईं ने बोलो न ए यार मुझे दे इरफान नहीं पाया तो ये रिकॉर्डिंग हां 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 क्यों हां ओ हां बी इसती हो हां
ശരി ശരി सुबुह लाॻू त मथो खाधो मां ॿुधायो कहिड़ो फतेहगढ़ जो शौक़ हुयो उहो मुख़्तलिफ़ मुल्क फतेह कंदे कंदे हिक अहिड़े मुल्क वटि अची पहुतो जंहिं मुल्क खे इहा बि ख़बर कोन हुई त जंग छा थींदी आहे उन मुल्क जा माण्हू उन शहनशाह जो आदरभाव कंदे पंहिंजे सरदार जी चुप अचो ॾेई घटाओ हाँ इंगा सा बारह अचे न हाँ अचे इने बाबा इने का जी जी अच्छा अचल में पानी जी आगे जो हेरे दिखा खान पर इते घूम कर आएगी बस बाबा एक मिनट पर चलो करे कर घूम आए दो उधर हां कुर्सी के दो मिनट वेट करो कुर्सी के ये कर कर दो जर्मन के सा हां बाहर डायरेक्ट